अनोखी अदालत। अनोखी अदालत अनोखी अदालत में केड़ा अनोखा जज वकील है, केड़ा अनोखा गुनाहगार है, केड़ा अनोखा केस हलंदा, केड़ा अनोखा फैसला कींदा, केड़ी अनोखी सजा मिलंदी, इहो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कोन, पर ॾेखारींदासीं हिक अदालत में जंहिंजो नालो आहे अनोखी अदालत। वतन के छॾींदा छॾे साथ सूफी वञनि था तॾींदा छॾे साथ सूफी वञनि था लॾींदा उमेद सभई वञनि था पढ़ींदा अल्लाह ॼाणे आख़िर अल्लाह ॼाणे आख़िर कॾहिं मेला थींदा वतन खां जुदा थी वतन खां जुदा लॻींदा वञनि था वतन खां जुदा लॻींदा वञनि था पखी बाप पंहिंजो पखी बाप पंहिंजो छॾींदा वञनि था वतन खां जुदा थी लॻींदा वञनि था पखी बाप पंहिंजो छॾींदा वञनि था वतन खां जुदा हाय हाय पखा पुराणा हाय हाय वतन दिखाना हाय हाय मिठा अवान हाय हाय वतन दिखाना हाय हाय पखा पुराणा हाय हाय मिठा अवान वतन खां जुदा लॻींदा वञनि था विरहांगे के अटकल 59 साल थी पर लद प्लान जो दर्द न कदें विसरियो आहे ऐं न ई कदें विसरंदी। असां सिंधी पंहिंजा अझा अबाणा मिट माइट यार दोस्त ओड़ा पाड़ा सब छॾे पंहिंजे मथे ते मिट्टीअ जो तिलक लॻाए मिट्टीअ जी महक साण खणी पंहिंजी जीजल खे हमेशा हमेशा लाइ अलविदा चई आयासीं ऐं सॼी दुनिया में फखिरजी वियासीं। उन खां पोइ रोज़ी रोटी जे तलाश में लॻी वियासीं, महिनत करण लॻासीं, मज़दूरी करण लॻासीं ऐं पंहिंजे आख़िरे खे नए सिर ठाहिण लाइ झिरकीअ वांगुरु कप कप गॾु कंदा रहियासीं। झूलेलाल जी महिर थी सिंधी सुखिया सतावा बणिया, के वापारी बणिया, के डॉक्टर बणिया, के वकील बणिया, के इंजीनियर बणिया, तो वरी के जज। मतलब त सिंधी हर मुकाम ते मौजूद आहे, पोइ चाहे अनोखी अदालत छो न हुजे। ऑर्डर झूठा पिया खाओ क्या? अज जी कार्रवाई शुरू कई वने।
दोस्तों हेल ताईं तव्हां घणियूं ई अदालतूं ॾिठियूं हूंदियूं, पर अॼु जेका अदालत तव्हां हिते ॾिसंदा सा अनोखी आहे, निराली आहे, अलहदी आहे। दोस्तों हिन अदालत में ॾोहारी खे ॾोह लाइ सज़ा न पर इनाम ॾिनो वेंदो। इहो अंजाम कयो थो वञे त ॾोहारी जो ॾोह बि ॿियो कोई बि न, पर ॾोहारी खे साबित करणो आहे त हू ॾोहारी आहे या न आहे। न अनोखी निराली अलहदी अदालत। दोस्तों हिन अदालत जो जज आहे दुबई जो नामियारो एक्स्ट्राऑर्डिनरी एनआरआई श्री लखीमल किरोड़ीमल धनवानी। ऐं ही पाण सां गॾु दुबई मां सीट जी 300 करोड़ रुपया खणी आया आहिनि इनाम तौर। ऐं ही इनाम कंहिंखे ॾिनो वेंदो, कीअं ॾिनो वेंदो, इहो जज साहब तव्हांखे पाण ई ॿुधाईंदा। दोस्तों असांजी सिंधी ॿोली, सभ्यता, संस्कृति, कला एतिरी त पुराणी आहे जेतिरो त मुंहनि जे दड़े जो इतिहास। अहिड़ी महान ॿोलीअ खे मिटाइण लाइ, हटाइण लाइ, घटाइण लाइ हिकु संस्था बर्पा कई वई आहे, ASO एंटी सिंधी ऑर्गेनाइजेशन यानी ASO। ऐं हिन संस्था हीअ अनोखी अदालत बर्पा कई ऐं हिन अनोखी अदालत जा नियम बि अनोखा आहिनि जेके जज साहब तव्हांखे पाण ॿुधाईंदा ऐं हिन ते रोशनी विझंदा। मां लखीमल किरोड़ीमल धनवानी ख़ासि दुबई मां आयो आहियां हिते इनाम ॾियण। ऐं इनाम बि जहिड़ो तहिड़ो न, पूरा 300 करोड़। ऐं ही इनाम उन सिंधी खे अता कयो वेंदो जंहिं सिंधी ॿोली, साहित्य, कला खे मिटाइण, हटाइण ऐं घटाइण में सभ खां वधीक में वधीक योगदान कयो हुजे। या इएं खणी चवां त हुनखे साबित करणो पवंदो त हू ई सिंधियत जो वॾो सौदागर आहे। त अचो अची साबित कयो त तव्हां ई वधि में वधि पंहिंजी ॿोली, पंहिंजी कला ऐं पंहिंजी साहित्य जी सत्यानाश कई आहे। पंहिंजी ॿोली वधंदड़ हुनजी तरक़ीअ में राह में रंडक विधी आहे। आहे को माई जो लाल, आहे को माई जो लाल जेको अचे ऐं 300 करोड़नि जो इनाम खटी वञे? आहे को? साईं माया सिंध जो वॾे में वॾो सौदागर, माया सिंध जो वॾे में वॾो सौदागर, माया सिंध जो वॾे में वॾो सौदागर। अचो तव्हांजो हिन अनोखी अदालत में स्वागत आहे। अचो तव्हांजी जॻह। माया सिंध जो वॾे में वॾो सौदागर। हा तव्हांखे तव्हां मूंखे न सुञाणो? बिल्कुलु, मां मिस्टर हिप्पी शाहकार, मशहूर फिल्मनि जो प्रोड्यूसर, डायरेक्टर, फाइनेंसर, डिस्ट्रीब्यूटर, मिस्टर हिप्पी। ओह मिस्टर हिप्पी, अच्छा अच्छा अच्छा। अदालत खे तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। साईं साबित कयो त तव्हां कीअं आहियो सिंध जा वॾे में वॾा सौदागर। साईं सभिनि खां पहिरीं ॻाल्हि त मूंखे सिंधी लफ़्ज़ खां ई नफ़रत आहे। वेरी गुड। इन करे त मूं पंहिंजी सरनेम हिप्पी मराणी खे शॉर्ट करे हिप्पी रखी। तव्हांखे लॻे थो त तव्हां रुगो ज़ात बदिलण सां सिंध जा वॾे में वॾा सौदागर थी वेंदा? अरे न साईं, एतिरो ई न। मां सिंधी हूंदे बि सिंधीअ में कोन ॻाल्हाईंदो आहियां। ऐं जंहिं कॾहिं कोई सिंधी मूंसां सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे मां हुन सां अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो आहियां। सिंधियुनि जे सभा में बि अंग्रेज़ी या हिंदीअ में भाषण कंदो आहियां। साईं तव्हांखे ख़बर आहे
प्रसिद्ध धन कमाने वालों फिल्म उठाए बॉलीवुड के हॉलीवुड के लाइन में खणी आने प्यारो पर अज ताई एक सिंधी फिल्म को ठाई ऐं जय कदे कोई सिंधी फिल्म ठाण चाहींदो है तो उनखे भी ठाण ला मना कंदो आया ताई पंहिंजी फिल्म में जय कदे मां कोई सिंधी कैरेक्टर दिखाईंदो आया तो उनखे खिलाण को कंदो आया जी ॾिसण वारा खिलन उन मजाक उड़ाए यानी चइबो त मां सिंधी होंदे बि सिंधियुनि खे चरियो बेवकूफ़ ॾेखारींदो आहियां सुठो सुठो ॾाढो सुठो नहीं तव्हांखे ख़बर आहे घर में या ॿाहिरि कोई मूंसां सिंधीअ में ॻाल्हाईंदो आहे त मां छा कंदो आहियां छा कंदा आहियो हिते अचो टप आणंदो आहियां हिन जो मतलब है तव्हां अदालत में सिंधी ॻाल्हाए अदालत जो अपमान करे रहिया आहियो। एग्जैक्टली त हिन मां साबित थो थिए त सिंधियत जो वॾे वॾो सौदागर मां ई आहियां इनाम जो हक़दार उन लाइ तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो तव्हां पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त तव्हां सिंधी फिल्मूं छो ठाहींदा आहियो सिंधी फिल्मूं साईं मज़ाक था कयो तव्हां पाण माण्हू बिज़नेसमैन फिल्मूं ठाहींदो आहे पैसा कमाइण लाइ ऐं सिंधी फिल्म छा पैसा कमाईंदी सिंधी फिल्म हलंदी किथे असां जिन खे पंहिंजी स्टेट त आहे कोन सिंधी फिल्म किथे आहे सिंधु नगर में या बैरागढ़ में साईं पहिरीं ॻाल्हि पिक्चर ॾिसंदो केरु जॾहिं साॻे टिकट जे अघ में अमिताभ बच्चन ऐश्वर्या राय ऋतिक रोशन जहिड़ा कलाकार ॾिसण लाइ था मिलनि त सिंधियुनि जा सड़ियल मुरझायल जहिड़ा केरु ॾिसंदो तो चरियो ई त चइबो त अबाणा जय झूलेलाल हंस भॼी हलूं ऐं पाड़े वारी जहिड़ियूं फिल्मूं चरनि जे करे कामयाबु हुयूं कीअं नहीं अरे साईं वो तो हिकिड़ो फ्लूक हो 50 सालनि में 15 पिक्चरूं ठहियूं 2-4 कामयाब हुई त छा थी पियो मूंखे पंहिंजो विनाश ॾियणो कोन्हे बराबरि इनकम टैक्स भरींदा पर सिंधी फिल्म कोन ठाहींदा त चइबो जेके बि सिंधी फिल्म ठाहिनि था से सभु चरिया आहिनि एग्जैक्टली हाणे जल्दी ना मूंखे ॾियो चलो मूं वटि टाइम कोन्हे को यू नो टाइम इज मनी यस टाइम इज मनी ऐं मनी लाइ थोरो टाइम खपे ऐं उहो टाइम जज साहब असांखे ॾींदा जीअं जज साहब फ़ैसिलो ॾींदा तव्हांखे ॿुधायो वेंदो तेसि ताईं महिरबानी करे तव्हांखे इंतज़ारु कयो पर साईं मां चवां थो त सिंधियत जो वॾे वॾो सौदागर मां ई आहियां मां आहियां सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर मां आहियां मां सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर इहे की हिन खे तव्हां इनाम ॾींदा अञा मां बाक़ी आहियां तव्हांजी जॻह हिते आहे तव्हां किथे बीठा हिते अचो हा त केरु आहियो तव्हीं मां चरियो मलाणी अंग्रेज मलाणी अंग्रेज मलाणी हाँ अंग्रेज मलाणी ॾिस मुंहिंजी शर्ट बि अंग्रेजी मुंहिंजी पैंट बि अंग्रेजी मुंहिंजो बूट बि अंग्रेजी मुंहिंजा वार बि अंग्रेजी अरे पर तुंहिंजूं अखियूं नक कन वात उहे त सिंधी आहिनि न त पोइ तूं सिंधी थे न मां सिंधियत जो सौदागर आहियां सिंधियत जो सौदागर कीअं मां सिंधी ॿोलीअ जो प्रचारक आहियां प्रचारक ऐं सौदागर हाँ मां सिंधी ॿोलीअ जो प्रचार कंदो आहियां सिंधी पढ़ो सिंधी लिखो ऐं सिंधीअ में ॻाल्हायो साईं जेकॾहिं तव्हां ईअं कंदा आहियो त पोइ तव्हां सिंधियत जा सौदागर कीअं थिया यस बिल्कुलु यस मां सिंधी ॿोलीअ जो प्रचार नाले में कंदो आहियां नेता बणजण लाइ सिंधी सभाउनि में स्कूलनि में कॉलेजनि में कलाकनि जा कलाक सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ भाषण कंदो आहियां अहिड़ो त बोर कंदो आहियां जो ॿुधण वारे खे निंड अची वेंदी आहे बस एतिरो ई न मां घर में पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजनि ॿारनि सां अंग्रेजी ऐं हिंदीअ में ॻाल्हाईंदो आहियां पंहिंजनि ॿारनि खे कॉन्वेंट स्कूल में मोकिलींदो आहियां यानी त चइबो मां सिंधीअ जो सबक़ पढ़ाईंदे पंहिंजनि ॿारनि खे अंग्रेजी सेखारींदो आहियां हाणे ॿुधायो थियो सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर पर रुगो इन मां साबित नथो थिए त तव्हां सिंधियत जा वॾे में वॾा सौदागर आहियो अच्छा त तव्हांखे सबूत खपे अदालत आहे त ॿुधो मां पंहिंजनि भाषाउनि में अंग्रेजी कोपले हिंदी कविताऊं ऐं उर्दू शायरी ॿुधाईंदो आहियां छो छा सिंधी ॻाल्हि में कमी आहे छा ॿियो न त इहो ई पंजवाणी दिलगीर
दुखाइण जो वण ऐं कुवाड़ो भगवंतीअ जा लाॾा सतराम जो सुर लगे तो तव्हांखे छा सचल ऐं स्वामी जे साहित्य जी ॼाण कोन्हे। साईं ॼाण छो कोन्हे पर सम्झ में कोन आई आहे। हाणे ॿुधायो सिलसिला सिंधियत जो वॾे में सौदागर हिन मां त साबित थिए थो न मां सिंधियत जो वॾे में सौदागर आहियां। हिन इनाम जो हक़दार उन जो फ़ैसिलो जज साहब पाणे कंदा तेसिताईं तव्हां हिते जी इंतज़ार कयो। पर साईं तव्हां सम्झो न था। अचो मां चवां थो मां सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर आहियां। तू न मां आहियां सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर मां आहियां। साईं मां आहियां सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर मां आहियां। वो मां तव्हांखे पहिरियों ॿुधाईंदुसि पहिरीं तव्हां हिनखे ॿाहिरि कढो। मां छो ॿाहिरि कयो? मां छो ॿाहिरि कयो? सुभाणे पेजी अख़बार में नया सभु पोल ज़ाहिर कंदोसांव। दुनिया खे ख़बर पइजी वेंदी त तूं बेरूपी आहीं। जो तव्हांखे जेको कुझु बि चवणो आहे तव्हां हुन कटे करे मेली ठीकु आहे। तव्हां महिरबानी हा छो छा थी थिए? हा हाणे ॿुधायो त तव्हीं केरु आहियो? साईं मां अख़बार नवीस पोल खोल अख़बार जो रिपोर्टर एडिटर प्रिंटर टाइपिस्ट ऐं रीडर लाल किशन भटकर। अच्छा लाल किशन भटकर। हा हिते इहा अख़बार तव्हां ई पढ़ंदा आहियो? साईं चवां मां रीडर आहियां। हा हाणे साबित कयो त तव्हां कीअं आहियो सिंधियत जा सौदागर। साईं मुंहिंजी अख़बार जो रुगो नालो ई सिंधीअ में लिखियलु हूंदो आहे पर हुन में जेका बि न्यूज़ हूंदी आहे इंग्लिश पेपर जी कॉपी हूंदी आहे। वेरी गुड। मुंहिंजी अख़बार 6 पेजनि जी आहे। 2 पेज एडवर्टाइजमेंट अधु पेज देवनागरी ऐं अधु पेज हिंदी बाक़ी सॼो पेज वॾनि वॾनि सेठनि जे फोटनि सां भरियल हूंदो आहे। इन करे तव्हांजे अख़बार खे लॻणी अख़बार चयो वेंदो आहे न। मीलोट वकील साहब मुंहिंजी ऐं मुंहिंजे अख़बार जी बेइज़ती करे रहिया आहिनि। मां हिननि ते मानहानी जो दावो कंदुसि। ख़ैर तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी अख़बार में ख़बरूं सचियूं हूंदियूं आहिनि कि न कूड़ियूं बि हूंदियूं आहिनि? ॿई ऐं पुराणी बि हूंदियूं आहिनि। अच्छा सो वरी कीअं? तव्हां कोन सम्झो न? कहिड़े गॾु तव्हांखे वकील बणायो आहे? वो बनायो आहे तव्हां बि कोन सम्झो। अरे जेका सिंधियुनि जी अख़बार सॼी दुनिया में वेंदी आहे उहा सिंधी ॿोलीअ जो न पर अंग्रेज़ी ऐं हिंदी ॿोली जो प्रचार कंदी आहे। मां सिंधी थी करे बि पंहिंजी अख़बार में सिंधीअ खे का जॻह कोन ॾिनी आहे त पोइ थियुसि न मां सिंधियत जो सौदागर। खैर जो फ़ैसिलो जज साहब पाणे कंदा तेसिताईं तव्हां महिरबानी करे हुते हुननि सां वरी इंतज़ार कयो। पर साईं तव्हां सम्झो छो न था सिंधियत जो वॾे में सौदागर मां ई आहियां। हू चयो न साईं जेसिताईं जज साहब पंहिंजो फ़ैसिलो कोन ॾींदा तेसिताईं तव्हांखे इहो इनाम कोन मिलंदो। तव्हां अची करे हिते इंतज़ार हाँ तो दोस्तों आए ॿियो कोई अहिड़ो सिंधी जेको अची ही इनाम खणी वञे ऐं साबित करे त हू सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर आहे? तव्हां मां ॿियो को अहिड़ो सिंधी आहे? हा मां आहियां। आहे मां आहियां सिंधियत जी वॾे में वॾी सौदागर ऐं इहो इनाम मूंखे ई मिलणु घुरिजे। ज़रूरु मिलंदो तव्हांखे पहिरीं साबित करणो पवंदो। तव्हां हिते अचो। हा तव्हांखे पहिरीं तूं ॿुधाए तूं केरु आहीं? ज़ाहिर आहे हीअ अदालत आहे ही जज साहब आहिनि त मां वकील आहियां। विकियल विकियल न वकील यानी एडवोकेट। हाणे तव्हां ॿुधायो तव्हांखे। मां दादी दादी मां दादी न दादी। अच्छा वो जेका स्कूल में पढ़ाईंदी आहे उहो त न? अच्छा मास्टराणी। हां तव्हां वञी करे ॿारनि खे पढ़ायो स्कूल में। हिते छा करणो आहे? अरे इनाम वठण आई आहियां। यानी त तव्हां बि? हा मां बि सिंधियत जी वॾे में वॾी सौदागर आहियां। अच्छा
साबित कयो त तव्हां कीअं आहियो? मां सिंधी ॿोली जो कसम खणी थी चवां, जेको कुझु चवंदसि सच चवंदसि, सच खां सवाइ ॿियो कुझु कोन चवंदसि। दादी महिरबानी करे सिंधी ॿोली जो कसम न खणो, रुगो इहो साबित कयो त तव्हां कीअं आहियो सिंधियत जा वॾे में वॾा सौदागर। अरे इहो ई त ॿुधाए पई न बुआ, मां सिंधी मास्तरनि थी करे ॿारनि खे सिंधी पढ़ाईंदी कोन आहियां। कोन पढ़ाईंदा आहियो? पोइ छा कंदा आहियो? मां उन्हनि खां कम कराईंदी आहियां। कहिड़ा कम? जीअं त लाइट जो बिल भरे अचणु, पाणीअ जो बिल भरे अचणु, बाज़ार मां शइ शिकिल वठी अचणु। दंग घर में चओ न त ॿार खे घर में ट्यूशन ॾींदा आहियो। मां उन्हनि खे घर में बि कोन पढ़ाईंदी आहियां। घर में बि कोन पढ़ाईंदा आहियो त पोइ छा कंदा आहियो? मां उन्हनि खां होमवर्क कराईंदी आहियां। कहिड़ो होमवर्क? अरे वकील आहे, होमवर्क जो मतलब ख़बर कोन्हे। होमवर्क माना घर जा कम कराईंदी आहियां। हाँ, जीअं त कणिक सुअण, चांवर सुअण, भाॼियूं कटण, मथे मां कटे करे जुआ कढाइण। बाप रे, मुंहिंजे मथे में जूं पइजी वञनि। बुआ, मुचू जूं अहिड़ियूं त भाॻनि वारियूं अथई जे तुंहिंजे मथे में पवनि न त तुंहिंजा बि भाॻ खुली वेंदा। अरे वकील मां जज थी वेंदे। ऑर्डर ऑर्डर, पंहिंजूं जूं पंहिंजे मथे में रहण ॾियो। पंहिंजे ॿारनि खे स्कूल में मोकिलींदा ई कोन, ऐं जे ॿार स्कूल में न ईंदा त सिंधी स्कूल त पाण ई बंदि थी वेंदा। त पोइ थी न सिंधियत ई सत्यानाश, यानी त सिंधी ॿोली पाण ई ख़तम थी वेंदी। अरे पाण ई मरी वेंदी। पोइ ॿुधायो केस न मां सिंधियत ई वॾे में वॾी सौदागर। अरे मां तो चवां पर अरे पर सुनो बुआ, इहो वेठा मूंखे ई मिलण घुरिजे। जल्दी पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो न। जिते वञण में थी वई थोड़े फैसलो ॿुधाइणो ई पवंदो। हिननि जी ॻाल्हियुनि खे ध्यान में रखी ही अदालत उन नतीजे ते पहुती आहे त ही इनाम अरे मुझे होते ही इनाम पूरी मिली थी। साईं तव्हां बि? हां मां भी। तव्हां के वो को ॿुधाई तुसें हेॾो तेज नथा हिसाब करण ॾे। तो तव्हांखे जेके बि हिसाब किताब आहे से घर में वञी कयो। तव्हांखे हिते जेको कुझु बि जोड़ो आहे तव्हां प्लीज हिते अची करे चओ। हां हाणे इहो ॿुधायो तव्हीं केरु आहियो? अरे वो मास्टर यानी तमा हेड मास्टर। हेड मास्टर? हां हेड मास्टर यानी वॾे में वॾो मास्टर, यानी सिद्धत जो वॾे में वॾो सौदागर। साबित कयो त कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु साईं। साईं उहा केरु ॾींदी आहे ॿारनि खे पढ़ाइण वारी? हां साईं मां हाणे छूट ॾिनी आहे त भले ॿारनि खे पंहिंजे घर जा कम कराइनि। जेसिताईं साईं जेसिताईं मां न चवां इहे कुझु करे ई कोन। सही आहे न? तव्हां ॿुधायो केरु थियो सिंध जो सौदागर, उहा की न मां? साईं उन लाइ तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। माण्हू ॾाढो पेचीदो पुछी न वञे, जज साहब पाण ई फ़ैसिलो ॾींदा। तव्हां जेसि ताईं कुझु इंतज़ारु कयो। अरे साईं हीउ त न मूंखे ॾियो न, मां त हेड मास्टर आहियां। जे तव्हां हेड मास्टर आहियो त ही जज साहब आहे। अरे सुनो बुआ, बस नहीं हो भाई। तो जो साबित कोन करे सघियो त हू सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर आहे। ख़ैर असां वटि हींअर जेके बि वेठा आहिनि जिन इहो कोशिशि कई आहे त हू सिंधियत जा वॾे में वॾा सौदागर आहिनि। अचो त हींअर जज साहब जो फ़ैसिलो ॿुधंदासीं। जज साहब वाकई लॻे थो फैसले जी घड़ी अची वई आहे ऐं मूंखे पंहिंजो फ़ैसिलो ॾियणो ई पवंदो।
अरे थी तो मशहूर वकील श्याम जेठमलानी आहे। श्याम जेठमलानी? जी हाँ, तमाम बिल्कुल सुना तो है, चंगी तरह सुना तो है। तमाम मशहूर वकील श्याम जेठमलानी। मैं को एनआरआई कौन है? मो तो सिर्फ एनआरआई होने जो ढोंग पे कयो, नाटक पे कयो। छो जो मो दिसण पे चाहे। तो एड़ो केड़ो सिंधियत जो वॾे में वॾो सौदागर आहे जेको पंहिंजी ॿोली खे घटाइण या मिटाइण जी कोशिश तो करे, उन लाइ पूरो पूरो योगदान तो ॾे। मूं ॾिसण में चयो अहिड़ो कहिड़ो सिंधी आहे जेको पंहिंजो साहित्य नथो पढ़े। अरे मूं ॾिसण में चाहियो त अहिड़ो कहिड़ो सिंधी आहे जेको सिंधी नाटकनि, सिंधी डांस ड्रामनि में शौक़ु नथो वठे। अरे मूं ॾिसण पे चाहियो त सिंधियत जो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे। मूं ॾिसण पे चाहियो त सिंधियत जो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे। ऐं अहिड़े सिंधियत जे दुश्मन जो मां खून करण जो चाहियां। खून हा खून। तव्हां सभु खून करण जे ई लाइक़ आहियो। तव्हां सिंधी ॿोली साहित्य कला संस्कृति जो खून कयो आहे। सच तो चवां, तव्हां पंहिंजी जीजा जो न खीर न पर खून पीतो आहे, खून। तव्हां सभु इनाम जा न पर खून जा हक़दार, समझो? कयो असांजो खून कयो। तव्हांखे असां सभिनी जो खून करणो पवंदो। तव्हांखे सिर्फ मुंहिंजो ई न पर हिन सॼी सिंधी जातीअ जो खून करणो पवंदो। हिंदुस्तान जे हर हिकु सिंधीअ खां पुछो छा हू सिंधी किताब खरीद करे पढ़ंदा आहिनि? हर हिकु सिंधी खां पुछो कॾहिं सिंधी नज़मून जी कैसेटूं पुछी करे वो ॿुधंदा आहिनि? पुछो हिकु सिंधी खां पुछो छा हू कॾहिं टिकट ख़रीद करे को सिंधी नाटक या सिंधी नृत्य ॾिसण वेंदा आहिनि? पुछो घरनि जे घरनि में पंहिंजे इष्ट देवता झूलेलाल जा पंजड़ा गाया वेंदा आहिनि? पुछो हिकु सिंधीअ खां हुननि वटि पार्टी वञण लाइ टाइम आहे, डिस्को वञण लाइ टाइम आहे, पर कला खेॾण लाइ टाइम आहे? कयो जातीअ जे सभिनी दुश्मननि जो खून कयो। सब सिंधियत जा सौदागर कोन आहिनि। के सिंधियत जा शिदाई बि आहिनि, के सिंधियत जा शिदाई बि आहिनि। लेखक, कलाकार, संगीतकार अॼु बि कला जे क्षेत्र में पंहिंजा पेर जमाए रहिया आहिनि। हे कला जी सेवा करे रहिया आहिनि। सच ये थी सके तो न थी रहियो आहे। अॼु केतिरो ई साहित्य छपजी रहियो आहे। न्यूज़पेपर, गाना, छेज, गाना कूदिजी रहिया आहिनि। साहित्य जी सेवा थी रही आहे, कला वधी रही आहे। त छा वो अञा ताईं सिंधियत जा सेदा मौजूद आहिनि? छो न आहिनि? अरे घणो परे छो था वञो, हिते ई अचो। ही जेके दर्शक सिंधी नाटकनि जो मेलो ॾिसण आया आहिनि, ही छा सिंधियत जा शिदाई कोन आहिनि? हेड़े वॾे प्रोग्राम खे हितां जा दानवीर हिननि खे सहयोग बि ॾेई रहिया आहिनि। न अरे 3-4 ॼणनि जे सहयोग ॾियण सां सिंधियत जो काफ़िलो अॻियां कोन वधंदो, विच में अटकी पवंदो। सिंधियत जे काफ़िले खे अॻियां वधाइण लाइ हर कंहिंखे पंहिंजो योगदान ॾियणो ई पवंदो। पंहिंजी मिठड़ी ॿोली जंहिं माउ ॾिनी डोली, अरे उन ॿोली खे गले सां लॻाइणो पवंदो, साह में सांझणो पवंदो। न त उन ॿोली जो वाधारो न आहे।
भगवान इनाम घुर्जे करो नहीं फेंकू इनमें रोक पैसा क्यों हीरा जवाहर भी आए लाल भी आए मने मोती भी आए चेकबुक भी आए पासबुक भी आए अभी चंद्रो खड़ा खड़ी हो और बड़ा बात करे सिंधे ते सौदा करना सिंधे ते सेदाई बन जो सिंधे ते सेदाई बन जो मुझे माफ कजो साईं तव्हां मुंहिंजो अखी खोले छॾी अॼु खां पोइ मां बि सिंधियत जो शिदाई आहियां सिंधी फिल्मूं ठाहे सॼे जग में सिंधियत जो फैलाव कंदसि मां पंहिंजे अख़बार जे ज़रिए सिंधी ॿोलीअ खे दुनिया में पहुचाईंदुसि सिंधी ॿोलीअ जो वाधारो कंदुसि मां कसम थो खणां मां डंडो खणंदुसि पर सिर्फ़ु सिंधी ॿोली जे वाधारे जे लाइ मां बि ॿारनि खां होमवर्क मतिलबु घर जा कम कोन कराईंदसि होमवर्क मतिलबु उन्हनि खे सिंधी पढ़ाईंदसि ऐं लिखाईंदसि बस अरे इन खां वधीक असां सिंधियुनि खे छा घुर्जे नाटक जो मूल मकसद एड़ो हरगिज कोन हो त पंहिंजी ॿोली कला संस्कृति के कीअं घटाइजे मिटाइजे या हटाइजे बस असां कलाकारनि पंहिंजे पारां तव्हांखे हिकिड़े इशारे जे मार्फत गुज़ारिश करण ते चाहिए त अहिड़ी नौबत कॾहिं पैदा थियणु न ॾिजो जो असांजी ॿोली संस्कृति कला के कोई घटाए सके मिटाए सके या कठाए सके ऐं कलाकारनि जे तव्हां बि सिंधियत जा शेदाई आहियो असां कलाकारनि खे हिमथाइण था चाहियो त महिरबानी करे उथी बीही करे असांजे आवाज़ सां आवाज़ न जीअं मां चवां तीअं पुठियां पुठियां तव्हां बि चवां मेहरबानी असी सिंधी आहियूं असी सिंधी रहंदासीं